ठारूशा में चोरी के इल्ज़ाम हेठ बिन मासूम भाउ ऐं भेण खे गिरफ़्तार करण वारो मामलो। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद मामले जो नोटिस वठी छॾियो। एसएसपी खां रिपोर्ट तलब। ठारूशा में ॿ ॾींहं अॻु स्पेयर पार्ट्स जे दुकान मां पैसा चोरी करण जे इल्ज़ाम हेठ पुलिस हथां गिरफ़्तार कयल बिन मासूम भाउ ऐं भेण 6 वरहनि जी अंज़ा ऐं 6 वरहनि जे अयान ख़ानज़ादा वारे वाक़े बाबति मीडिया में ख़बरूं हलण बाद डीआईजी शहीद बेनज़ीराबाद मज़हर नवाज़ शेख मामले जो नोटिस वठंदे एसएसपी नौशरो फेरोज़ अल्ताफ़ लिगारी खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जनत डीआईजी जे नोटिस बाद एसएसपी नौशरो फेरोज़ ॿिन्ही ॿारनि खे गिरफ़्तार कंदड़ एसएचओ ठारूशा अशरफ मेमण ऐं जमादार राणो ख़ान उजण खे आफ़ीस तलब करे वरितो आहे। यादि रहे ॿ ॾींहं अॻु ठारूशा में कंडियारो स्टॉप ते वाक़े दुकानदार आसिफ अबड़ो जे स्पेयर पार्ट्स जे दुकान मां 32,000 रुपया चोरी करण वारे शिकायत बाद ठारूशा पुलिस ॿिनि मासूम ॿारनि खे गिरफ़्तार करे थाणे ते वठी वई, जिते मासूम ॿारड़ा दाहूं करे रोईंदा रहिया। एसएचओ ठारूशा मूजिब दुकानदार जे शिकायत बाद मामले जे जांच करण जे सिलसिले में ॿिन्ही ॿारनि खे थाणे ते आणे संदन वालिदेन खे पिणु तलब कयो हो।